बाडरे में चूंडियल नुमाइंदे की कन लाटार बरकरार। वायदन बावजूद बाडरे तालको न थी सघियो। शहरन जा भी हिमालय जी हौसला बुलंद। हर हफ़्ते जी आचर ते 113 हफ़्ते बे बाडरे तालका मूवमेंट पारा डिप्टी कन्वीनर ज़ेब अली सारियो ए कॉमरेड कादिर बिरोही की अगवाणी में शहरन बाडरे प्रेस क्लब अगे हाथन में बैनर ए प्ले कार्ड खड़ी बाडरे के तालको बढ़ाने के हक़ में ज़ोरदार नारेबाजी कई। एहतजाजी मुज़ाहिर में बाडरे तालका मूवमेंट में शामिल मुख्तलिफ सियासी समाजी मजहबी अदबी जमातन से वाबस्ता अगवानन अजीज़ बिरोही अली अनवर अस्करी दोदो देशी फिदा हुसैन तुंजो असगर सारियो समेत शहरन वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते खिताब कंदे अगवानन चयो त एक सोचल समझल ऐं मुनज़िम साज़िश तहत हथ वठी बाडरे शहर के तबाह ऐं बर्बाद कयो पियो वञे। वधीक इन्हनि चयो त बाडरे जे गैरतमंद शहरनि पिणु जेल सां संदरा ॿधी लगातार तती तोड़े थधी पंहिंजे जिदोजहद के बिना कंहिं वक़फ़े सां जारी रखियो आहे। तंहिं करे हुकुमरान ऐं चूंडियल नुमाइंदा बि ॿुधी छॾनि त जेसीं ताईं बाडरे के तालके जो दर्जो नथो ॾिनो वञे तेसीं ताईं असांजी इहा एहतजाजी तहरीक जारी रहंदी। रिपोर्ट आसिम मुश्ताक मीराणी, फर्स्ट टीवी न्यूज़, बाडरे।